साईं मुंहिंजा ही असांजो अॼोको जेको धरणो आहे सो अली बख्श जरवार, साहिब खान जरवार, अल्लाह बख्श जरवार, उमेद अली बोजदार, हाशिम बुरफत ऐं ॿिया मोहम्मद उर्स दर्स, लौंग दल ऐं ॿिया जेके बि मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि सभिनी जो गॾियल ई धरणो आहे। ऐं जेको आहे सो वापडा जे ख़िलाफ़ मुसलसल वापडा वारा जेको आहे सो वक़्तन फ़वक़्तन अवाम खे परेशान कंदा रहनि था। हाणे 12 तारीख़ 10 तारीख़ बिल इशू थिया आहिनि ऐं 13 तारीख़ ते बिल ही पे थियल आहिनि जेका असां वटि मौजूदु आहिनि, पर उन जे बावजूद बि हिननि जेको आहे सो हमेशह हिरासा कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लाइट जेको आहे सो ही सुबुह जो जॾहिं ॻोठणा बिल प्यारे खणी विया आहिनि त हुन टाइम खां अॻे लाइट बि कटे छॾी आहे ऐं जेको आहे सो हिननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रेशराइज़ करे पियो, हिरासा करे पियो ऐं जेको आहे सो प्राइवेटुनि जो अमलो जेको आहे मुक़ररु हिते बुकेरा सब डिवीज़न ते उहो जेको आहे सो रिश्वत तलब करे थो ऐं ॻोठण जेको आहे सो टाइम टू टाइम बिल जॾहिं पे कनि था त उन्हनि जो राइट आहे ऐं उन ई सिलसिले में असां हिते गॾु थिया आहियूं जेसि ताईं SDO वापडा ऐं आला इख़्तियारियूं नोटिस नथियूं वठनि ऐं असां सां ॻाल्हियूं नथियूं कनि ऐं लाइट बहाल नथी थिए तेसि ताईं धरणो हलंदो। जीअं त अॼोको असांजो ही एहतजाज जेको सो धरणो हयो वियो आहे या असां जरवार बिरादरी सां ऐं उन सां गॾोगॾु रहंदड़ लुगारी बिरादरी ऐं दर्स बिरादरी सां सरासर नाइंसाफ़ी थींदी रहे। लोड शेडिंग मञूं था असांजे पाकिस्तान में जेका लोड शेडिंग आहे या लाइट जो जेको सो बहरान आहे उन बहरान खे असीं तस्लीम कंदे बि पोइ जेको उन खां अलावा जेका लाइट हले थी पई हथरादू जेका सां लोड शेडिंग कई थी वञे असीं उन जे लाइ ही जेको सो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। असां चूंडियल नुमाइंदनि खे इहा अपील था करियूं महिरबानी करे ॻोठ अला बख्श जरवार, अली बख्श जरवार ऐं साहिब खान जरवार जी लाइट खोली वञे या ॿी सूरत में असां जेको सो पंहिंजो ही धरणो आहे अॼु त असां बुकेरा में जेको सो बीठा आहियूं, सुभाणे इंशा अल्लाह ताला असां टनुलियार प्रेस क्लब ते ईंदासीं, टनुलियार बाईपास ते धरणो हणंदासीं। अगरि पोइ बि अगरि असां जरवार बिरादरी सां इंसाफ़ न थियो त असां हैदराबाद खां कराची जो जेको रोड आहे उहो ब्लॉक कंदासीं ऐं पंहिंजे एहतजाज इदारे खे वधाईंदासीं। ही सरासर वापडा जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू अची हिते मेन रोड ते गॾु थिया आहिनि ऐं हिननि जो इहो ई मुतालबो आहे त हिन वापडा वारनि खे लगाम ॾिनो वञे जेके आए ॾींहुं असांजे ॻोठनि जी लाइट कटे था छॾीनि ऐं आए ॾींहुं हिननि जूं नाइंसाफ़ियूं हिननि जो ॾाढ जेको सो वधंदो वञे पियो। अॼु ही असांजो नंढिड़ो एहतजाज हिते नंढड़ी लेवल ते थियो आहे, थी सघे सुभाणे असां इन खां अॻिते निकिरी मेन रोड ते थी सघे थो